संगत अस्सलाम वालेकुम। मां आहियां बिलावल ख़ासकेली। त इहो ॿुधाइणो आहे त पाण ख़ासकेली असल में अरब न आहियूं। पाण आहियूं असल साउथ एशियन हंटर गैदर ऐं ईरान हंटर गैदर सिंधी मिक्सर इंडस वैली सिविलाइजेशन सिंधु तहज़ीब जा असल माण्हू। पंहिंजो असल मज़हब हो ॿुध, पोइ पाण मुसलमान थियासीं। ना पाण राजा ॾाहिर जा साथी थियासीं, ना मोहम्मद बिन क़ासिम जा। पाण पहिरां ई मुसलमान थी चुका हुआसीं। छो त चच जे ज़ुल्म सां जेके सिंधी समाट क़ौम हो, जंहिंमें अबरा, समा, ख़ासकेली जेके बि हुआ, उहे ॿुध मज़हब आहे त उन्हनि खे शूद्रनि में शुमार कया विया। हालांकि ॿुध हिंदुनि का अलॻि मज़हब आहे, उहे शूद्रनि में शुमार कोन थींदा हुआ। शूद्र हिंदुनि में हूंदा आहिनि। हिंदुनि जा 4 वर्ना हूंदा आहिनि: ब्राह्मण, जेके सभिनी खां ऊंची ज़ात आहे, पंडित वग़ैरह जी पाण में मुला आहिनि। उन खां पोइ उन में हूंदो आहे 2 नंबर ते जेके चवंदा आहिनि विड़ाकुर ज़ातूं, जेके विढ़ंदा आहिनि। 3 नंबर ते उन्हनि में हूंदा आहिनि वेश्य, जेके कारोबार कंदा आहिनि। 4 नंबर ते उन में शूद्र ज़ातूं हूंदियूं, जेके ग़रीब हूंदा या नौकर हूंदा। ऐं 4 नंबर ते हूंदा, ऐं 5 नंबर ते अनटचेबल ज़ातूं, जेके अॼुकल्ह आहिनि दलित। पर ॿुध मज़हब में इहे कोन हूंदो। ॿुध मज़हब अलॻि मज़हब हो, उहो उन्हनि खे पर हू शूद्र सम्झंदा हुआ, उहे उन्हनि खां नफ़रत कंदा। इन करे अक्सरियत ॿुध मज़हब बि सिंध में, सिंधियुनि जी जेके असली रवासी हुआसीं पाण ॿुध मज़हब वारी, त उहे तंग थी उन्हनि इस्लाम मज़हब में अची विया चुका हुआ। जेके बुज़ुर्ग ईंदा हुआ, हिजरत करे हिते ईंदा हुआ, सिंधी बुज़ुर्ग हुआ, वॾा वॾा आलिम अरबस्तान मां बि हिते ईंदा हुआ, मोहम्मद बिन क़ासिम खां पहिरां। त उन्हनि खां अॻु ई हिते इस्लाम फैलिजी चुको ऐं मुसलमान थी चुका हुआ। असां ख़ासि करे मोहम्मद बिन क़ासिम जो साथ इन करे ॾिनो, कुझु इन करे असांजे ख़ासि करे लक़ब इन करे पियो, छो त असां ख़ासि घोड़े सवार फ़ौज सिपाहियुनि जी औलाद हुआसीं। ख़ासि केले जो मतिलबु आहे ख़ासि माना निज ज़ाती आला ऐं खेल माना घोड़े सवार शहनशाह कमांडर माना ख़ासि घोड़े सवार जो टोलो या फ़ौज। जेके मोहम्मद बिन क़ासिम जी फ़ौज में ख़ासि घोड़े सवार फ़ौजी सिंधी सिपाही हुआ, उन्हनि खे चयो वेंदो हो ख़ासि खेल, ऐं उन्हनि जी औलाद खे चयो ख़ासि केली। पाण उन्हनि ख़ासि खेलनि जी औलाद आहियूं। ख़ासि केली जेके मोहम्मद बिन क़ासिम जी फ़ौज में सिंधी ख़ासि खेल हुआ, सिंधी सिपाही हुआ मुख़्तलिफ़ ज़ातुनि जा, उन्हनि जी औलाद खे चयो वियो ख़ासि केली। पाण उन्हनि जी औलाद ख़ासि केली। मुंहिंजो नालो बिलावल ख़ासि केली आहे। मुंहिंजा परॾाॾा हुआ या वॾी ऊंची जेके क़दीमी जेके रवासी हुआ क़दीम, उहे जेके हूंदा हुआ, उहे असांजा जेके हुआ अरब, जेके मोहम्मद बिन क़ासिम जी फ़ौज में छा नालो हो, घोड़े सवार कमांडर हुआ, सिपह सालार हुआ। मां उन्हनि जी औलाद आहियां, इन लाइ मूंखे ख़ासि केल जी औलाद ख़ासि केली चयो वियो, बिलावल ख़ासि केली। पर मां नस्ली तौरु छा आहियां, सिंधी आहियां, अरब न आहियां। अरबनि जी फ़ौज में हुअसि पर अरब न आहियां। मां नस्ली तौरु सिंधी आहियां, रत सिंधी आहे। अहिड़ी तरह पाण अरब न आहियूं। पंहिंजो लक़ब अरबी ज़रूरु आहे, पर पाण नस्ली तौरु सिंधी आहियूं। हिन धरती जे असली वारिस आहियूं, समाट आहियूं। पंहिंजी नस्ल ते फ़ख़्रु कयो, पंहिंजी नस्ल ते प्राउड कयो। ऐं अॼु पाण एशिया जो सभ खां वॾो सिंधी कबीले आहियूं। सिंध हुजे, बलूचिस्तान हुजे, राजस्थान हुजे, गुजरात हुजे, जिते बि वेंदा ख़ासि करे तव्हांखे सिंधी मिलंदो, सिंधी ॻाल्हाईंदड़ मिलंदो। एतिरो वॾो सिंधी कबीलो आहे ख़ासि केली। अक्सरियत ख़ासि केले जी सिंधी आहे ऐं वॾे में वॾो सिंधी कबीलो आहे। ऐं वॾी ॻाल्हि जेके मां पंहिंजो DNA टेस्ट करायो, जेको तव्हां नेट ते लिखंदा न गूगल ते बिलावल ख़ासि केली DNA, त हुते तव्हांखे सभु क्लियर थी वेंदो। त हुते तव्हांखे DNA मिली वेंदो, हुन में लिखियलु ईंदो मुंहिंजो हिप्लो ग्रुप आहे HZ34496, माना जेको साउथ एशियन हंटर गैदर आहे। मुंहिंजो ऑटोज़ोमल DNA जेको माउ पीउ मिक्स आहे, मुंहिंजा माउ पीउ ख़ासि केली आहे, पीउ बि ख़ासि केली आहे, त इन मिक्स मिलाए त मां आहियां सिंधी, त प्योर सिंधी निकितसि। त इन मां प्योर थियो त ख़ासि केली सिंधी आहे। आऊं ख़ासि केली सिंधी आहे, त दादी मूंखे सभु ख़ासि केली हिकु रत्न आहिनि, सभु ख़ासि केली सिंधी आहियूं। वरी मूं पंहिंजे मामे जो करायो, उहो बि सिंधी निकितो, ख़ासि केली आहे। उनजो DNA आहे ख़ासि केली DNA। तव्हां गूगल ते लिखंदा न त अची वेंदो। मां शेयर बि कयल आहे पंहिंजे फेसबुक ते, तव्हां लिखो ख़ासि केली DNA या मुंहिंजी प्रोफाइल खोले ॾिसंदा त उन में अची वेंदो। अॼु जो एतिरो ई टॉपिक आहे। अल्लाह हाफ़िज़।